आया बी अदालत में कहिड़ो तव्हां ॾोह कयो आहे जंहिंजी सज़ा तव्हांखे मिली रही? ॾोह वॾे में वॾो असां इहो कयो आहे त मां सिंधी आहियां। वॾे में वॾो ॾोह मां इहो कयो आहे त मां पौरियतनि जे लाइ आवाज़ु उथारियो आहे। वॾे में वॾो ॾोह मां इहो कयो आहे त मूं चयो आहे त पौरियतनि खे तव्हां जेके 16,000 ॾियो था हिन लुटेरनि चोरनि जी हुकूमत में पौरियतनि जो गुज़र सफ़र मुमकिन न आहे। खुदारा उन्हनि खे 16,000 जी जॻह ते 19,000 ॾियो। जेकॾहिं मां पौरियतनि जे लाइ 4,000 मथे घुरिया आहिनि त हीअ सम्झनि था इहो भत्तो आहे त इहो भत्तो असां घुरंदासीं। इन केस जे पोयां केरु छा तव्हां मलिक तफ़रीक़नि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा रहिया आहियो, सलीम बाजा जे ख़िलाफ़ु, ज़रदारी माफ़िया जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा, छा उन जो केस उन्हनि जो अथव? बिल्कुलु ही हिकिड़ो इंतकाम आहे ज़रदारी माफ़िया जे ख़िलाफ़ु। सरमायादार जेके ग़रीब मिसकीन पौरियत जे पघर रत ऐं उन्हनि जे पोरे मां अयाशियूं कनि था, हीअ उन्हनि जे तरफ़ां इंतकाम आहे। हीअ चाहिनि था त सिंध जा माण्हू ख़ामोश थी वेही रहनि, सिंध जे माण्हुनि खे ग़ुलाम कजे, पर सिंध जो शऊर अॼु सुजाग थी चुको आहे। तव्हांखे हीअ सभु नज़र अचनि था पिया। हीअ सभु जा सभु हाणे हिन सरमायादारनि ते ज़रदारी माफ़िया जे ऐं जेके वॾेरा सरदार ऐं जागीरदार आहिनि उन्हनि खे गिची मां रसो वठी कयल ईंदा। मां इहो ई पैगाम ॾियां थो नौजवाननि खे त ही हथकड़ियूं, ही गिरफ़्तारियूं, ही फांसी घाट या गोलियूं, इन्हनि खां परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे। जेकॾहिं अॼु कादिर चांडियो गिरफ़्तार थियो आहे, जेकॾहिं तव्हांखे हक़नि जे ॻाल्हि तां गिरफ़्तार कयो वञे तॾहिं बि गिरफ़्तारियूं ॾियो। तव्हांखे चोर लुटेरा के बुज़दिल न आहियो, तव्हां हक़ ऐं सच ते आहियो, तॾहिं असां गिरफ़्तारी ॾिनी आहे ऐं इनशाला इहो साबित थींदो त असां सही आहियूं। सिंधी माण्हू पंहिंजे हक़नि ख़ातिर जेके जॾहिं बि विड़ियो आहे उनखे हथकड़ियूं लॻायूं वियूं, उन्हनि खे फांसी घाट ते चाढ़ियो वियो आहे, उन्हनि खे शहीद कयो वियो आहे। इनशाला पंहिंजे वॾड़नि जी सुनत ते हली करे असां बि जेकॾहिं शहादत माणीसीं त इनशाला असांजे लाइ इहो फ़ख़ुर जी ॻाल्हि हूंदी। लाकअप जे अंदरि राति खां वठी बिजली बंदि रही। मुसलसल मां सम्झां थो त जेकॾहिं कंहिं बंदि कमरे में, कंहिं टार्चर सेल में तव्हांखे रखियो वञे जिते हिन गर्मीअ में बिजली बंदि हुजे, मां सम्झां थो त इहा वॾे मां वॾो इहो वॾो तशद्दुद आहे, या वॾे में वॾी तज़लील आहे। छो त असां क़ौमी कारकुन आहियूं, पंहिंजी क़ौम जे लाइ जिदोजहद कई आहे, को क़त्ल न कयो आहे, का ग़लति ॻाल्हि न कई आहे, को फुर के धाड़ा न आहिनि हया जो असांखे इन तरीक़े सां रखियो वञे थो। पर हीअ पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, हिते जेको बि हक़ ऐं सच जी ॻाल्हि कंदो उनखे ईअं ई गिरफ़्तार कयो वेंदो। असां ही सिंधी क़ौम खे ॾेखारियूं था, सिंधी क़ौम खे ॾेखारियूं था त तव्हां ॾिसी वठो, तव्हांजे जॾहिं बि सच जी ॻाल्हि कंदो तव्हांखे ईअं ई हथकड़ियूं लॻायूं वेंदियूं।